सांगड़ में मरूम एमपी जाम मदद अली की पहिरीं वरसी में संदसि पुट की पगदारी रस्म अदा कई हुई, जंहिंमें वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत वॾे अंग में पीपी कारकुननि शिरकत कई। महबूब न्यूज़ के रिपोर्टर नादिर बलोच मूजिब जाम नवाज़ अली में मरूम एमपी जाम मदद अली की पहिरीं वरसी थी, जंहिंमें संदसि फर्ज़ंद नवाब जाम ज़हीर अली ख़ान की पगदारी रस्म अदा करण खां पोइ मीडिया से ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह जो चवणु हो, जाम मदद अली ख़ान मुल्क जो बेहतरीन ऐं सीनियर सियासतदान हो, जंहिंजी वफ़ात से मुल्क की सियासत में एक ख़ाल पैदा थियो आहे, उहो वरियनि ताईं भरिजी न सघंदो। हुन चयो त जाम मदद अली पीपी जो सचो कारकुन हो ऐं खेसि उमेद आहे त संदसि ख़ानदान बि उनजे नक्शे क़दम ते हलंदी अवामी ख़िदमत के तरजीह ॾींदो। उन खां अॻु नवाब जाम ज़हीर अली ख़ान की पगदारी रस्म की शुरुआत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे क़ाइम मक़ाम सज्जादा नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी पहिरियों वर ॾिनो, ॿियो वर नवाब जाम ज़ुल्फ़कार अली ख़ान, टियों वर नवाब जाम हैदर अली ख़ान ऐं पग जो चौथों वर जाम नूर अली ख़ान ॾिनो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि वर ॾिना, जंहिंखां पोइ इज्तिमाही दुआ घुरी वई ऐं ख़ैरात पिणु कई वई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा, अहमद अली किताफ़ी, सूबाई सलाहकार जावेद, नायाब लगारी, MNA नवीद डेरो, सरदार उस्मान आलमाणी ऐं हज़ारे माण्हुनि शिरकत कई।